मुझा प्यारा सिंधी भाइरो अस्सलाम वालेकुम। दोस्तों, थंबनेल ठाहिण जो आसान तरीक़ो। थंबनेल केतिरो ज़रूरी आहे तव्हांखे ख़बर आहे। पिक्सआर्ट में हो ये ॾिसो, एडिट ऑन इमेज और वीडियो, इन खे पाण क्लिक कंदासीं। हिते हिकिड़ो को बि बैकग्राउंड, पाण बैकग्राउंड गूगल मां बि खणी सघूं था किथां, ऐं उन खां पोइ ई तव्हां ॾिसी सघो था उनजो रेशियो 16:9 उहो चूंडे। हाणे फ़र्ज़ु करियो पाण हिकिड़ो जलाल चांडे जो थंबनेल ठाहियूं था। जलाल चांडे जो गीत रखिणो आहे पाण खे। हाणे जलाल चांडे जी तस्वीर खणी आयासीं। हाणे हिन बैकग्राउंड कटिणो आहे। हीअ ॾिसो बैकग्राउंड, रिमूव बैकग्राउंड, बैकग्राउंड कटिजी वियो। बैकग्राउंड कटण खां पोइ पाण हिन तस्वीर खे एडजस्ट कंदासीं। किथे बि जिते सुठो लॻे मुंहिंजे ख़्याल में हिन खे हिन जॻह ते बहितरु रहंदो। वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे जहिड़ी तरीक़े सां हिन खे सेट कयो। गौर सां ॾिसंदा वञो त थंबनेल कीअं ठाहिबो आहे। उन खां पोइ पाण लिखंदासीं टेक्स्ट सिंधीअ में, यकदारे चपड़ी जो बेताज बादशाह। इहो पाण हिन खे क्लोज़ कंदासीं। इहो पाण मथे हाणे हिन जी पाण टेक्स्ट फॉन्ट जेको आहे न उहो चेंज कयो आहे। फॉन्ट कीअं खणबो आहे, अगरि तव्हांखे नथो अचे त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। हिन खे एडजस्ट कंदासीं जिते बहितरीनु लॻे, जिते तव्हांखे पाण खे बि सुहिणो लॻे। मां सिर्फ़ु तव्हांखे तरीक़ेकार ॿुधायां पियो त हीअ तरीक़ेकार आहे। जिते तव्हांखे सुठो लॻे कलर हिन जो कहिड़ो चेंज करिणो आहे, उहो जेको कलर बहितरु लॻे, लाइटिंग कलर हुजे जेको थंबनेल ॾिसण सां ई ऐं ॾिसण वारे खे जी दिलि चवे त हिन खे क्लिक कजे। उन खां पोइ ही एडजस्ट करण में एतिरो को ॾुखियो न आहे। जीअं हिन लकीर खे हितां छिकींदासीं त ही हाणे हितां जलाल चांडे जी तस्वीर खे थोरो हेठि कंदासीं त जीअं इहा टेक्स्ट जेका आहे मथे अची वञे। यकदारे चपड़ीअ जो बेताज बादशाह, ठीकु आहे। टेक्स्ट हाणे मथे अची वई ऐं तस्वीर जलाल चांडे जी उहा बि न कटिजी सघी आहे बहितरीनु तरीक़े सां। हाणे हिन खे पोयां ही तव्हां ॾिसी सघो था, हाईलाइट लिखियो पियो आहे न, इन खे पोयां हाईलाइट करे सघो था। जंहिं तरीक़े सां तव्हांखे बहितरीनु हाईलाइट में कलर बि चेंज थी सघनि था। अॻियां हली तव्हांखे अञा बि सम्झायां थो। जीअं तव्हां हिन में कमु कंदा न तव्हांखे बहितरु तरीक़े सां सम्झ ईंदी वेंदी ऐं आसान आहे थंबनेल खे सेटिंग करण जो। हाणे फ़र्ज़ु कयो असां हिन जॻह ते का ॿी तस्वीर बि लॻायूं था। हाणे कहिड़ी तस्वीर लॻायूं, जलाल चांडे जी का तस्वीर खणूं था। जेकॾहिं बहितरीनु लॻी त रखंदासीं, जेकॾहिं सुठी न लॻी त उहा तस्वीर पाण उतां ई कटे छॾींदासीं। हाणे हिन तस्वीर जो जेको बैकग्राउंड आहे उहो बि रिमूव कयूं था, छो त असां पंहिंजो बैकग्राउंड अलॻि ॾिनो आहे। हाणे जलाल चांडे जूं जी हीअ तस्वीर हिते रखी सघूं था, हिते रखी सघूं था। बहरहाल जिते तव्हांखे बहितरु लॻे उन जॻह ते तव्हां पंहिंजी तस्वीर बि रखी सघो था। उनखे क्वालिटी, ही तव्हां ॾिसो था क्वालिटी जो हिते ऑप्शन हूंदो आहे, उन खे क्वालिटी बि तव्हां अॻिते पोइते करे सघो था। जहिड़े तरीक़े सां तव्हांखे तस्वीर पाण खे अट्रैक्टिव करे उन हिसाब सां। हाणे हिते पाण वरी ॿियो टेक्स्ट लिखूं था, जलाल चांडो। इहो साॻियो ई फॉन्ट MS थर बोल्ड, इहो बोल्ड फॉन्ट ज़रूरु लॻाइजो। इहो कीअं डाउनलोड थींदो, तमामु आसान आहे, गूगल मां ई थींदो त। ऐं वरी हिन में कीअं ऐड कबो इहो बि तव्हांखे ज़रूरु ॿुधाइबो अगरि तव्हांखे हिन ॻाल्हि जी सम्झ। हाणे फ़र्ज़ु कयो हिते पाण हिन खे एडजस्ट कयूं था। मथां अची वियो यकदारे चपड़ीअ जो बेताज बादशाह, हेठां ज़ाहिरिया नालो लिखिणो आहे।
मूंखे तस्वीर जेका आहे न जलाल चंद जी ॿी रखी आहे उहा कटणी पवंदी, छो त पाण खे टेक्स्ट हिते लिखिणो आहे। हिते तव्हां पंहिंजी तस्वीर लॻाए सघो था, साइड में नंढड़ी तस्वीर लॻाए सघो था, पंहिंजे चैनल जो लोगो लॻाए सघो था। ठीकु आहे, हाणे जलाल चांडे जो नालो बि अची वियो। हाणे पाण गीत जो नालो लिखंदासीं। हिकिड़ो तव्हांखे मिसाल पियो ॾियां, तव्हां पंहिंजे हिसाब सां को बि थंबनेल ठाहे सघो था। जंहिं फील्ड में तव्हां कमु कयो पिया, जंहिं कंटेंट ते तव्हां कमु करे रहिया आहियो। मुंहिंजे ख़्याल में वीडियो तमामु वॾी पई थिए, पर वीडियो तव्हांजे कम जी आहे। ठीकु आहे, इन ई तरीक़े सां टेक्स्ट लिखणु तव्हांखे अची वियो हूंदो। जीअं वीडियो तव्हां गौर सां ॾिसंदा न, तव्हांखे टेक्स्ट जी सम्झ अची वेंदी। तव्हां पंहिंजे हिसाब सां एडजस्ट कयो, किथे बहितरीनु सुहिणो लॻे थो हिन में हाईलाइट। अच्छा, कलर चेंज कयोसि, फ़र्ज़ु कयो पाण हिते ॻाढ़ो कलर, ॻाढ़ो त पोयां बि आहे बैकग्राउंड, उनजे करे हाणे हिन जी हाईलाइट चेंज कंदासीं। त ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिठो वाइट हाईलाइट अचे वई। आख़िर में तव्हांखे हिन जो लुक ॾेखारींदुसि त कहिड़ो बहितरीनु लॻे थो। ठीकु आहे दोस्तो, इहे मैसेज ईंदा आहिनि, इहे तमामु घणो तंग कंदा आहिनि कमु करणु वक़्तु। हिन खे तव्हां पंहिंजे हिसाब सां एडजस्ट करे वठो। मुंहिंजे ख़्याल में तमामु घणे सम्झाइण सां तव्हां ही ॻाल्हियूं सम्झी विया हूंदव। बार बार टेक्स्ट लिखां पियो, त टेक्स्ट लिखणु त तव्हांखे ज़रूरु अची वियो हूंदो आसान तरीक़े सां। बार बार टेक्स्ट इन जे करे लिखां पियो त तव्हां थंबनेल ते कीअं टेक्स्ट लिखंदा। ऐं इन खां अलावा बि हिन एडिटर में काफ़ी चीज़ूं आहिनि। हाणे जीअं स्टिकर्स आहे, फ़र्ज़ु करे हितां हिकिड़ो पाण स्टिकर खणंदासीं, उनखे कहिड़े तरीक़े सां कमु आणींदासीं। हीअ स्टिकर पाण खयो, हीअ अची वियो असांजो स्टिकर। हाणे स्टिकर खे किथे कमु आणींदासीं, नोट कजो त तव्हां गौर कंदा। हाणे मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हीअ स्टिकर जेको आहे जलाल चांड जिते लिखियलु आहे उन जे हेठां ई स्टिकर अचे वञे, ऐं जलाल चांडे जो जेको नालो आहे हिन ते अचे वञे। हिन जे मथां आंदोसीं। हाणे वरी नालो जेको आहे, जेका पाण लिखाई कई आहे जलाल चांडी वारी, उहो मथां कीअं ईंदो। मथे तव्हां ॾिसो पिया, आउं निशान ॾियां थो, तव्हां ॾिसो पिया हिनखे लेयर चइबो आहे। इनखे चेंज करे, हा ॾिसो छा करिणो आहे। जलाल चांड ते हाणे अप, मूव अप, वरी मूव अप। ठीकु आहे, मूव अप त जलाल चांड जो जेको नालो हो ऐं राइटिंग जेका हुई उहा मथे अची वई। हाणे ॾिस केतिरो सुहिणो पियो लॻे, तव्हां पाण गौर करे ॾिसो केॾो सुठो पियो लॻे। अहिड़े तरीक़े सां तव्हां हेठियां बि चेंज करे सघो था ऐं मथां बि चेंज करे सघो था। दोस्तो, हमेशह जेका शइ सम्झ में न अचे त उहो पुछी सघिजे थो, कमेंट्स करे सघिजे थो। उन खां अलावा तव्हां वीडियो खे दुबारा ॾिसंदा त तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ऐं जेको जेको कमु कंदुसि उन्हनि ते निशानियूं लॻाईंदो पियो अचां त किथां तव्हां छा कयो, किथां छा न कयो। त दोस्तो, हाणे फ़र्ज़ु कयो मथां जिते पाण लिखियो यकदार चपड़ीअ जो बेताज बादशाह, उनखे हाईलाइट अञा वधीक तेज़ करे छॾियो। हाणे इन जो कलर चेंज करण लाइ दिलि पई चवे। मुंहिंजे ख़्याल में हिन जो कलर चेंज कजे, जेका हाईलाइट आहे पोयां, यानी बैकग्राउंड जेको अखरनि जो जिते यकदार चपड़ीअ जो बेताज बादशाह लिखियलु आहे, त उन जो कलर चेंज कजे त मुंहिंजे ख़्याल में अञा वधीक बहितरु लॻंदो। त इहो पाण कलर चेंज करे ॾिसूं था, पर उन खां अॻु पाण लिखूं था गीत जो नालो। त जीअं जलाल चांड जो हिकिड़ो मशहूरु गीत हो त अॼोकी राति रही पओ त मुंहिंजी दिलि थी घुरे। पाण सिर्फ़ु एतिरो लिखंदासीं, अॼोकी राति रही पओ। ठीकु आहे, हाणे पाण हिन जो वरी फॉन्ट चेंज कंदासीं, MS तर। हाणे ॾिसिजो गौर सां, हीअ अखर बि वॾा थी विया, जेको थंबनेल ॾिसण सां अट्रैक्टिव लॻे।
पाण हाणे वरी हिन में हिकिड़ो ॿियो ऑप्शन हूंदो आहे, हीउ तव्हां ॾिसी सघो था। इन सां तव्हां अखरनि खे छिके कहिड़े तरीक़े सां डिज़ाइन करे सघो था। जिते बि बहितर लॻे उन खे उते सेट करे ऐं छॾे सघो था। त दोस्तो, जॾहिं तव्हां हिन एडिटर में कमु कंदव न, बार बार पिया थंबनेल ठाहींदो, केॾीमहिल ग़लति ठही वेंदो, केॾीमहिल सही ठहंदो, पर तव्हां पोइ उन एडिटर जा माहिर थी वेंदव। उन लाइ मूं हीअ लॉन्ग वीडियो बि इन लाइ ठाही आहे त जीअं तव्हांखे मेन चीज़ जेका आहे उहा आहे ई थंबनेल सुठो हूंदो त माण्हू हुनखे ॾिसण सां ई, तव्हां ॾिसो त जिते मथे मूं हाईलाइट हाणे हुनजी चेंज कई आहे, यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह तस्वीर खे अॻिते पोइ जिते बहितर लॻे तव्हां उनखे उते सेट करे सघो था। त हाणे आख़िरी लुक तव्हांखे ॾेखारींदुसि।